अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारा सुबह प्रोग्राम सियासत गर्दी मां सनाउल्लाह लाशमाणी हमारी ख़िदमत में हाज़िर आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके नतीजा आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर तकरारी थी विया आहिनि ऐं इल्ज़ाम इहे लॻाए पिया वञनि त जेके नौकरियूं आहिनि उहे बाअसर घराणनि में विरहाई वियूं आहिनि ऐं एजेंट माफ़िया जेके आहिनि उहे नौकरियूं विकिणियूं आहिनि, पैसनि एवज़ बि इहे नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं असां सां स्टूडियो में मौजूदु आहे नौकरियूं विकिणंदड़ एजेंट आहे, उहो मौजूदु आहे, उन सां पुछूं था त कहिड़ी रीति हिन जो इहो नेटवर्क हले थो। अदा वॾी महिरबानी, मां प्रोग्राम में आहियो। तव्हां ते इल्ज़ाम आहिनि त तव्हां पैसनि एवज़ नौकरियूं जेको आहे उहो विकिरो कयो था। कहिड़ी रीति जेको आहे इहो तव्हांजो नेटवर्क कमु करे थो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो जेको इल्ज़ाम आहे त तव्हां पैसनि ज़रिए नौकरियूं फ़रोख़्त कयो था, तव्हां चवण जो मतिलबु इहो आहे। नेटवर्क खे तव्हां छॾियो, नेटवर्क त असांजो वसी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां कमीशन जो इम्तिहान पास कंदा हो, जंहिं ते बेस हले पियो अॼुकल्ह जहिड़ो हले थो त बाबा सिंध पब्लिक सर्विस कमीशन। सिंध पब्लिक सर्विस कमीशन, सिंध बि कटियोसि, पब्लिक बि कटियोसि, बाक़ी पोइ हिते छा रही? कमीशन ते ज़ोर ॾे। सर्विस असांजो सॼो जेको सर्विस बाबा बाद में कंदा न, पास त करण ॾियनि पहिरियों, सही कमीशन में फाथा न हिन महिल, सर्विस बाद में मिलंदनि। असांजो जेको सॼो नेटवर्क कमु कंदो आहे उहो कमीशन ते कंदो आहे। सिंध खे बि कटींदा आहियूं, पब्लिक खे बि कटींदा आहियूं, सर्विस खे बि कटींदा आहियूं। सर्विस बाद में ॾींदासीं सही जॾहिं माना उन्हनि खे नौकिरी मिलंदी। बाक़ी आहे मेन शइ कमीशन। असांजो मेन फोकस, असांजो छा, असांजा जेके बि नेटवर्क आहे, असांजा जेके सीनियर आहिनि, उन्हनि सभिनी जो फोकस कमीशन ते आहे। त हाणे तव्हां नौजवाननि खे इहो सम्झणु घुरिजे त सिंध सर्विस पब्लिक कमीशन बस माना फोकस जेको सिर्फ़ु कमीशन ते आहे। अच्छा, कहिड़ी नौकरीअ जी जेको आहे केतिरो रेट आहे? ॾिसो, जेतिरो तव्हां गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो, इहो त हाणे तव्हांखे बि ख़बर आहे। मिसाल तव्हां जे लाइ काई नई ॻाल्हि कोन्हे। जेके बि नौकरियूं आहिनि, तव्हांखे जेतिरी माना पावरफुल नौकरी खपंदी, जेतिरो वॾो ग्रेड खपंदो, उनजो ओतिरो रेट हूंदो आहे। ऐं इहो मां नथो चवां, इहो ईअं सम्झो, हे मुंहिंजूं जेके मोबाइलियूं पयूं आहिनि, हीअ रेट आहिनि, अगरि तव्हां सम्झी सघो था। अच्छा, इहो रेट इहो कीअं भला? हे तव्हांजो डायरेक्ट अची वियो कमीशन पास, जेके 17 ग्रेड में अचनि था न असांजा नौजवान, हा, 5 करोड़। उन खां पोइ जी साईं, 5 करोड़ रुपया? 5 करोड़। सही। उन खां पोइ अचो तव्हां हेठि 16 ग्रेड ते, उन में बि पावरफुल सीटियूं ईंदियूं आहिनि। उन में का मज़ाक न, रजिस्ट्रार वग़ैरह बि वॾी लेवल जा माण्हू ईंदा आहिनि, 1.5 करोड़। उन खां पोइ अञा हेठि अचु, तुंहिंजो 11 ग्रेड में जेके सीनियर क्लार्क लॻंदा आहिनि, साईं वॾो उन्हनि जो हिसाब किताब हूंदो आहे। हे अची वियो तव्हांजो, इन में ASI वग़ैरह बि लॻंदा आहिनि, 60 खां 70 लख। हे रेट आहिनि असांजा। अच्छा, हा, हिन ते फ़ोन ईंदी, सम्झी वेंदा त बाबा हे 60-70 लख वारो ग्राहक आहे। हिन ते ईंदी त माना करोड़ खां 2 करोड़नि जे विच में थी हले पई गेम। हेॾे काल आई त हे माना ख़ासम ख़ास आहे। अच्छा, ऐं 1 खां 4 वारा उहे? उहे ख़बर ई ग़रीबत मुंहिंजी लेवल ई न आहे न, रूबरू ही मोबाइल ॾेखार, मां हे 1 खां 4 खण। 1 खां 4 वारे जे लाइ तव्हां कीपैड रखी आहे? हे नाश्तो आहे न, हे न बूफे ऐं डिनर त हे त नाश्तो आहे न। 1 खां 4 में छा थो मिले? इहो त असां बस निकितासीं ॿाहिरि, ईअं पिकनिक ते निकितासीं, 1 खां 4 वारी आहे त माना इहे सभु नाश्ते में पैसा असांजा हलिया वेंदा आहिनि। अच्छा, इहे सभई पैसा भला तव्हां पाण रखो या अॻिते बि ॾियो? बाबा असांखे त माना जीअं हाणे वरी हिते अचूं था न, ही सॼो तव्हांखे सिस्टम सम्झायमि न। इन में हाणे जीअं ही नाश्तो बचो न, असांजे लाइ सिर्फ़ु एजेंट लाइ नाश्तो बचंदो आहे, बाक़ी हे सभु अॻिते वेंदा आहिनि पैसा साईं। अच्छा, हा, तव्हां भला एजेंट एतिरा बाअसर जो तव्हांजे ख़िलाफ़ को कार्रवाई बि नथी थिए या की? यार ख़ुदा जो कसम, असां त मीडिया में कमु कयो था, कार्रवाई कंदो केरु? इदारे में बि त केरु माण्हू वेठो हूंदो न, को ऑफिसर वेठो हूंदो न। कार्रवाई कंदो उन आपसी जेको बि ऑफिसर ईंदो त बाबा तव्हांजे ख़िलाफ़ कार्रवाई आहे। उन जे जेकॾहिं असां कारा चिठा खणी आयासीं पयूं त पुट तूं कीअं पास थिए, पोइ उन मुंहं में छा रहंदो? भला तव्हांजे थ्रू कहिड़ा कहिड़ा माण्हू पास थिया आहिनि? बाबा घणा थिया आहिनि, पर छॾे ॾियनि, तक़रीबन छा ॿुधायां, सॼी संगत आहे न पंहिंजी जेका वेठी आहे थी। हा हा, तव्हां में कमु कंहिंमें आहे त ॿुधायो तव्हां। मुंहिंजो को कमु कोन्हे। अच्छा, अॻु में इहो असां ॾिसंदा हुआसीं त ॾेती लेती जो जान हूंदो हो, जेको एजेंटनि जे थ्रू थींदो आहे, त माण्हू अॻु में सबूत रखंदा, पोइ रिकॉर्ड कंदा, उहा लिखत कंदा त पोइ असां फलाणे खे हिते नौकिरी लाइ ॾियूं था, या वीडियो रिकॉर्ड करे रखंदा। भला हाणे बि इहो जान हले?
हाणे असां डिॼनि था त मतां साहु वीडियो रिकॉर्ड करे उहो छो? हाणे त असां था सबूत रखूं न उहो पहिरियों जान हो जो असांजा वीडियो रिकॉर्ड थींदा त बाबा हे ॾिस हे मां साईं तव्हांखे कैश ॾिनी अथमि 4 करोड़ हे मां पंहिंजो सबूत तौरु रखंदुसि हाणे मां तूं 4 करोड़ ॾे हा। हे सबूत तौरु मां ही तव्हांजो वीडियो रखंदुसि चवंदा न साईं का अहिड़ी ज़रूरत कान्हे मुंहिंजो न साईं मां रखंदुसि पुछ छो छो? अॻिते हली उहो ई वीडियो सॼी ज़िंदगी उन ऑफिसर सां कमु वठंदा आहियूं अच्छा, कहाणी हिते ख़तमु न आहे माना नौकरी जेकी मिले ॾियो था तव्हां जी पैसनि ते उन खां पोइ तव्हांजो वास्तो ख़तमु न आहे। न छो ख़तमु थींदो जॾहिं असांजा पंहिंजा बचा आहिनि न बाबा असां पंहिंजे हथनि सां हुननि खे तयारु करे मोकिलियो था के सीट ते वेहनि असांजो वरी कमु पए त पोइ माना असां कंहिंखे चवंदासीं जेकॾहिं नखरो कंदो चवंदो बाबा मां त पंहिंजो मेरिट तुंहिंजी मुंहिंजी मोबाइल में आहे ॾेखारियां मेरिट हणांसि बटण छॾियांसि फेसबुक ते मेरिट खे चवंदो बाबा हुकुम कर छा आहे भाई साइन करणी आहे बसि माना कमु इहो ईअं थो हले। साईं मुंहिंजा हिकु हिकु साइन करोड़नि जी हूंदी आहे तव्हांखे कमु ईअं थो हले छा मतिलबु तव्हांखे ख़बर ई न आहे मतिलबु न नौकिरियुनि जा पैसा अलॻि था कमायो ऐं जेके इहे कमु करायो था उहे बि अलॻि था कमायो। रोज़ी आहे न तव्हांखे एतिराज़ कहिड़ो आहे अच्छा ही भला जेके SSP या DC आहिनि उनमें भला के दोस्त वोस्त अथव? भाई दोस्त इहो तूं पुछ त बाबा कहिड़ो दोस्त न अथव SSP में ईंदे न घाटा दोस्त 15 खां 20 मुंहिंजा माना सफ़ा घाटा दोस्त अच्छा, सफ़ा घाटा माना ईअं सम्झो घर जी ॻाल्हि मां हिन महिल फोन कंदो मां चवां हुकुम कर मीटिंग हूंदी कैंसिल एमरजेंसी मुक़ाबिलो हूंदो न धाड़ेलनि सां धाड़ेलनि खे चवंदा 2 कलाक हाली रेस्ट कयो न पुलिस खे चवंदा 2 कलाक रेस्ट कयो पोइ मुक़ाबिलो कयो पोइ मूंसां ॻाल्हाईंदा हलो साईं छा हाल आहे हुकुम मुक़ाबले में आयासीं मां बसि छॾ मुक़ाबले खे हे कमु आहे ईअं बि चवंदो ठीकु आहे धाड़ेल भॼी विया फोर्स वापसि सिधो मारो कमु थी वेंदो उन खां पोइ ॿियो तव्हां कंहिंजो नालो खयों DC साहब। DC साहब DC त बाबा ईअं सम्झो त 15-20 त मुंहिंजा सम्झ घर जा भाती आहिनि घर उहो माना सफ़ा ॿारे बचे वास्तो उन खां पोइ तक़रीबन 15-20 अहिड़ा आहिनि जिन खे असां पंहिंजे पाण हथनि सां सीटुनि ते विहारियो त असां तव्हां हिते वेहो हाणे असां वेंदासीं उन्हनि जे लाइ कमु न थींदो तव्हां में कंहिंजो कमु आहे तव्हां मूंखे नालो ॿुधायो बा फलाणो DC फलाणो SSP ही कमु आहे हेॾो मां फोन कयां तव्हांजो कमु थी वेंदो न असांखे अहिड़ो कमु न आहे। अच्छा भला कॾहिं इहो अहसासु थियो आहे त जेके तव्हां नौकरियूं खपायो था पोइ जेके अहल नौजवान आहिनि जेके सॼो 2-2 साल महिनत कनि था ऐं अॻिते अचण जी उन्हनि जा बि ख़्वाब आहिनि उन्हनि जूं उमेदूं आहिनि उन्हनि जा ख़्वाब अधूरा रहिजी वञनि था इन्हनि माफ़ियाज़ जे चकर में। न असांजा बच्चा बुख ते मरंदा त उहे नौजवान भला अटो पहुचाईंदा या उहे अहसासु कंदा हुया जॾहिं असांजो अहसासु कंहिंखे न आहे त असां कंहिंजो अहसासु छो कयूं इहो नौजवान पंहिंजी महिनत करे भला कारोबार छो थो करे लाज़मी आहे या तूं ग़रीब जो ॿार ॿियो बिजलीअ में अथई तोखे अगरि अकुल आहे करे थो बाबा MBA छाजे लाइ कबी आहे मास्टर बिज़नेस आहे न तुंहिंजो कहिड़ो कमु नौकरियुनि में टंगियो पियो आहे बिज़नेस कर न जॾहिं तूं बिज़नेस पढ़ियो आहे त हे बाबा ग़रीब जो कमु ई न आहे नौकरी सरकारी असां वटि हिते पंहिंजो हा को लैंडलॉर्ड आहे वॾेरे जो पुटु आहे सुठो माना लेवल रखे अच्छा नौकरियूं भला तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त हाणे हिन खाते में नौकरियूं अचनि थियूं ऐं पोइ उहे राब्ता कयो था माण्हुनि सां या माण्हू तव्हां सां राब्तो कनि था? असां पहिरियों नौकरियूं विराईंदा आहियूं उन खां पोइ इश्तिहार ॾींदा आहियूं भाईजान असांखे ख़बर न पवंदी त ॿियो कंहिंखे तोखे ख़बर पवंदी तूं त इश्तिहार ईंदो पोइ ॾिसंदे न हिन खाते में नौकरियूं अचनि थियूं इन खां पहिरियों असां विराए छॾींदा आहियूं उन खां पोइ चवंदा आहियूं बाबा हे डिपार्टमेंट जेको इश्तिहार हलाईंदो आहे महिरबानी कयो असांजो चवंदो न हे बाबा तव्हां इश्तिहार हलायो न बसि छॾे ॾियो इलाही त अहिड़ा इश्तिहार आहिनि जेके माना तव्हांखे वटि उहा अख़बार ई न पहुचंदी उहा नौकिरी बि लॻी वेंदी आहे इश्तिहार बि लॻी वेंदो आहे अख़बारियूं भला पोइ तव्हांखे का कोटा मिलंदी आहे मख़सूस त बाबा ही हेतिरियूं नौकरियूं तव्हां खपायो अहिड़ा सिस्टम सां गॾु था हलूं पिया हाणे तव्हां सम्झो नथा हलायो मुंहिंजी ॻाल्हि खे कोटा असां कंदा आहियूं न त हेतिरी कोटा हिन जी कढणी आहे हेतिरी कोटा हिन जी कढणी आहे कोटा असां डिसाइड कंदा आहियूं काॾे थी वञे उहा कोटा बसि नाला खणंदासीं त बसि कमु घणो थी वेंदो उन में हाणे साफ़ ई आहिनि कुझु तव्हांजा दोस्त तव्हां डायरेक्ट हिट था कयो न मूंखे त पोइ तव्हांजे भला अचूं था न हिन महकमे ते न तव्हां उन्हनि जी बि कोटा रखियल थोरा ॿुधायो त ॿियो कहिड़नि हाउसिस ते कहिड़नि बासर माण्हुनि बाबा मेन हाउस ते वेंदी आहे तक़रीबन कोटा उन खां पोइ वरी हेठे मेन हाउस ते वेंदी आहे तक़रीबन कोटा उन खां पोइ असांजी पाण में कुझु असांजा कुझु चेयरमैन साहिबु जेको असांजे माना हो चेयरमैन न सम्झो मुंहिंजो ज़ाती चेयरमैन जेको आहे कुझु उनजी कोटा आहे पोइ इन हिसाब सां हलंदो आहे
अच्छा तव्हांजो भला इदारो हाणे ॾाढो बदनाम लॻो पियो आहे, उनजे ख़िलाफ़ शयूं हाणे एहतिजाज बि हलनि पिया। अदा ॻाल्हि इहा आहे न, जेका माना चवंदा आहिनि त शरीफ़ उहो आहे जेको पकड़बो न आहे, सिर्फ़ु उहो शरीफ़ आहे जेको पकड़बो न आहे, जेको पकड़िजी पियो न उहो शरीफ़ न आहे। हाणे असां पकड़िजी पिया आहियूं त हाणे असां शरीफ़ न आहियूं। हाणे सॼी दुनिया जेका आहे न उहा शरीफ़ आहे, असां ई माना धाड़ेल आहियूं, असां ई माना करप्ट आहियूं, असां ई सभु कुझु असां आहियूं। बाक़ी ॿिया जेके खाता आहिनि उहे त बाबा सॼो ॾींहुं उन्हनि जे ऑफिसनि में त क़ुर जी तिलावत थी हले पई, हाजी हज ते था वञनि पिया, ॿियो को कम ई कोन्हे को। भाईजान इहे सॼो सिस्टम करप्ट आहे, असां ख़ाली निर्वार थिया आहियूं। इहे सिंध पब्लिक इहे ॿ टे ईअं थोरा आहिनि ईअं मिड़ई तव्हांजा कुझु साफ़ी दोस्तों इहे छोरा अची वेही रहिया गेट जे अॻियां। बाक़ी माना न तुंहिंजो इहो उहो बचियल आहे, तूं छा थो सम्झी हेल्थ तव्हांजी बचियल आहे छा? हेल्थ डिपार्टमेंट उते बि खपायो था? मां छो खपाईंदुसि? उते मूं जहिड़ा ॿिया खोड़ वेठा आहिनि छा? अच्छा तुंहिंजी एडमिशन ई न थींदी। जेकर तूं डॉक्टर थियणु चाहीं थो त तूं थींदे या डॉक्टर? तो वटि पैसो न आहे, तूं डॉक्टर थी ॾेखार, केॾो बि तूं टैलेंटेड हुंजी अच्छा थी ॾेखार न। छा छा ईअं बसि ईअं वियो था उन खां पोइ तुंहिंजी हे आहे, चवंदा हेॾे तुंहिंजे एजुकेशन तालीम सभिनि जो हक़ आहे। हा तालीम सभिनि जो हक़ आहे न। पढ़ंदी सिंध ड्यूटी वधंदी कंहिंजो हक़ आहे? ड्यूटी पैसे वारे जो हक़ आहे। अच्छा तालीम कंहिंजो हक़ आहे न आहे उहो त बाद जी ॻाल्हि आहे न, बाबा ड्यूटी कंहिंजो हक़ आहे। उन खां पोइ वरी चवंदा तुंहिंजो आपाशी निज़ाम जेका आहे माना हले थो पियो जान। हाणे त वरी माना हुननि पैसा ॾेई करे हारी कार्ड ते चवंदा बाबा जेके कणिक नथा पोखनि उन्हनि खां वापसि कयो। अड़े पाणी छॾींदव त कणिक पोखींदा न। उते माना पैसा ॾिना बथन लाइ न भाऊ, उहो हले थो पियो। न तुंहिंजो जेल बचियल आहे, न तुंहिंजो आपाश बचियल आहे, न तुंहिंजो जंगलात खातो, जंगल में मंगल लॻो पियो, तोखे ख़बर आहे? मूंखे ख़बर न आहे। जंगल आहिनि काथे? अरबे रुपया बजट थी वञे पई। इन खे बि छॾे ॾे, तुंहिंजो सकाफ़त आहे सिंध जी, उन सां गॾु वरी अटैच थियल आहे हिकिड़ो डिपार्टमेंट, उनजी तोखे ख़बर ई न हूंदी। उन सां गॾु अटैच जीअं हूंदो आहे न, जीअं हा। हूंदो आहे अटैच बाथरूम कमरे सां गॾु अटैच, उन सां गॾु हिकिड़ो डिपार्टमेंट अटैच थियल आहे जंहिंखे चवनि था त बाबा असां हिस्ट्रीअ ते कमु था कयूं। हाणे हिकिड़ी बिल्डिंग खे चूनूं थो करे, सकाफ़त खातो उतां बजट कढे थो, ऐं तुंहिंजो माना इहो तारीख़ी माग वारा बि कढनि था। चूनूं हिकिड़ी बाल्टी थी आहे, बजट ॿ डिपार्टमेंट कढियो था वञनि, उते केरु कोन थो ॻाल्हाए। उहा तव्हांखे ख़बर ई न आहे, तव्हां ॿार हो। बाक़ी हिते सिंध पब्लिक सर्विस कमीशन हक़ खाधी आहे, हक़ खाधी आहे, वेठा हो मरो बुख अच्छा वेठा भला हूंदो। इहे पब्लिक सर्विस कमीशन जा जेके अंदरि अमलदार आहिनि उहे बि तव्हां सां सेटिंग में आहिनि, उहे बि माना मिली भगत में अथव या न असां ॿाहिरां ॿाहिरां था कयो? हा ॿाहिरि ॿार जेके इहे रेड़ी वारा बीहंदा आहिनि न, चांवर छोला खपाईंदा आहिनि, उन्हनि खां साइन कराए ऑर्डर कढंदो आहे। माना अंदरि बि सॼी सेटिंग आहे तव्हांजी? अड़े अंदरि साइन थींदो न, अकुल जा अंदरि सेटिंग हूंदी त ऑफिसर साइन कंदो न, को ॿार रेड़ी वारो त साइन न कंदो न, अंदरि सेटिंग हूंदी त कमु थींदो न। भला आख़िर में इहे नौजवाननि लाइ पैगाम जेके एहतिजाज कनि था पिया नौकरियुनि जे लाइ, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ नतीजनि जे ख़िलाफ़, उन्हनि जे लाइ को पैगाम? उन्हनि जे लाइ पैगाम असांजा वॾा ॾेई थकिजी पिया बाबा, वञी छोला खपायो, तव्हांजो कमु ई न आहे ग़रीब जा ॿार। पोइ बि वेठा न थिया था, असां हक़ वठंदासीं, वठी ॾेखारनि। वधि में वधि चेयरमैन वेंदो, वरी ॿियो ईंदो, उन खां वठी ॾेखारनि मोकल अथनि। ठीकु आहे। कमु असां कंदा आहियूं, हे ईंदा वेंदा आहिनि मथी सीटनि वारा, अच्छा सम्झंदा कयो थोरो हिसाब माना किताब खे। सिलसिलो साॻियो ई रहंदो, भली मथियां केर बि अचे? कुझु बि न थींदो, हिन मुल्क में त रही थो न, हा जेसि ताईं हिते आई ईअं ई हलंदई कमु। अच्छा हा ठीकु आहे। नाज़रीन तव्हां नौकरियूं विकिणंदड़ एजेंट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उमेद कजे थी त हीउ जेको एजेंट माफ़िया जो नासूर आहे, जेको नौजवान जे मुस्तक़बिल खे ख़राबु करे रहियो आहे, हिन जे ख़िलाफ़ बि के क़दम खयां वेंदा। ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।